सिंधु दर्शन जे सभिनी व्यूअर्स खे 10 अप्रैल 10 अप्रैल सिंधी भाषा ॾींहं जूं लख लख वाधायूं करोड़ करोड़ वाधायूं बेशुमार वाधायूं। सिंधु दर्शन गाने बजायूं बोली बजायूं। खबर जी नजर स्पॉन्सर्ड बाय सुप्रीम यूनिवर्सल बियॉन्ड स्पेसेस एंड विवेकानंद एजुकेशन सोसाइटी। महाशिवरात्रि आई सुखन जी दात्री आई, मगन मन डोले रे कहो बम भोले रे, बम बम भोले रे। जकार्ता इंडोनेशिया में हिते शिव मंदिर सजो पियो आहे, जंहिंमें मिर्चू मल मुल्तानी परिवार ऐं प्रेम प्रकाश मंडल जे ॿियनि सेवादारियुनि शिव भक्ति कई। भक्तन में मुख्य हुआ जानकी नानवानी, वाशी नागरानी, दयाल लखवानी, दीपक मेलवानी ऐं नानक टोपन दासानी जी। ख़बर आई जकार्ता इंडोनेशिया में मनु हीरानंदानी जी पारां। अहिड़े ही नमूने शिव शंभू भोले भंडारी में सिंधियुनि जी आस्था ऐं विश्वास जो नमूनो पेश कयो। उल्हासनगर अंबरनाथ जे सिंधियुनि साईं वसण शाह दरबार जे शहजादे साईं ओमी राम जी जी अगवाई में हिन बहुरंगी ख़बर के सिंधु दर्शन ताणी उल्हासनगर सां मोकिलियो असांजे मीडिया एसोसिएट सुनील गंगवानी जी। हिन शिवरात्रि पर्व जी शिव भक्ति जुदा नमूने कई अहमदाबाद जी सिंधी महिलाउनि। सिंधु भवन में जेको आयोजित कयो वियो सखी समाज संस्था पारां। ही ख़बर आई अहमदाबाद सां असांजी मीडिया एसोसिएट हीना अगनानी जी जे सौजन्य सां। सूमर जी दी विरत रखी प्रसाद प्रेमी विरहाइने
फटाफट को स्पॉन्सर्ड बाय जेट किंग। ट्रेनिंग राइट तो करियर ब्राइट। जिन जे कदमनि में आहे स्वर्ग तिन खे सुख ॾियण आहे पंहिंजो फर्ज़। उहे आहिनि असांजा पिता ऐं माता। इन ई सीख खे दिलि में लाहींदे इंडोनेशिया जे बाली शहर में आनंद कृष्णानीअ जी आनंद आश्रम ऐं कूटा शहर में वन अर्थ स्कूल में मनायल मातृ पिता पूजन ॾींहुं। ख़बर ते नज़र हुई असांजे सिंधियत जे शहदाई सतगुरु स्वामी आनंद कृष्णानीअ जी। सेकंड फटाफट को स्पॉन्सर्ड बाय सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट। प्रजापिता ब्रह्मा कुमारीज विश्वविद्यालय रखियो माउंट आबू शांति वन जे मनमोहिनी कॉम्प्लेक्स में ओपनिंग सेरेमनी ऑफ फॉरेनर्स रिट्रीट जो हिकिड़ो शानदार प्रोग्राम जंहिंमें राजयोगिनी शीलूबेन जयंती कृपलानी जी, राजयोगिनी दादी जानकी ऐं बी के करुणा, बी के चंदा जी पंहिंजी उपस्थिति दर्ज कराई। इन ही दौरान डायमंड हॉल में राजयोगिनी दादी जानकी जी पातो डॉक्टर APJ अब्दुल कलाम विश्व शांति जहिड़ो सम्मानित अवार्ड। हिन शानदार ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलियो असांजी सिंधियत जी शहदाई BK चंदा जी। थर्ड फटाफट को स्पॉन्सर्ड बाय द नवजीवन कोऑपरेटिव बैंक लिमिटेड। गरीबन जो उधार कॾहिं दवाऊं विरहाए त कॾहिं कंबल ओराए, कॾहिं मुफ्त पढ़ाए त कॾहिं वरी महालंगर खाराए। अहिड़ियूं सेवाऊं थियनि थियूं देश विदेश में विश्व विख्यात साधु वासवाणी मिशन पारां। वेझराईअ में अहिड़ो ई हिकु महालंगर आयोजित कयो वियो मुंबई जे बांद्रा हिंदू एसोसिएशन में। साधु वासवाणी जे पुण्य तिथि ते इन ई वक्त बांद्रा हिंदू एसोसिएशन पिणु मल्हाए रहियो हो 100 साल पूरे थियण जो महोत्सव। 15,000 खां वधीक माण्हुनि जो मन थियो प्रसन्न, खाई महालंगर जो अन्न। ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे मीडिया एसोसिएट बिहारी शहरी जी। फोर्थ फटाफट को स्पॉन्सर्ड बाय साधना सहकारी बैंक लिमिटेड नागपुर। वरी अलाए कॾहिं ॾिसंदा ही मंज़र छोकी निकितो आ ताजमहल जो टेंडर। भारतीय सिंधु शक्ति ऐं दिल्ली सिंधी अकादमी द्वारा आयोजित थियल मुक्त धारा में ॾेखारियल हिन नाटक जो नालो आ ताजमहल जो टेंडर। हिन कॉमेडी ड्रामा में भाग वठण वारा मुख्य कलाकार हुआ बाबू भाई, शीतल मारवाह, दीपक आहूजा ऐं दीपक हिंगोरानी, ज्योति मंगलानी, हरीशा कोटवानी, गायिका रश्मि इंडिया, मोहित गुरनानी। ख़बर आई आहे दिल्ली सां निर्देशक ऐं असांजे मीडिया एसोसिएट दीपक गुरनानी जी पारां। फिफ्थ फटाफट को स्पॉन्सर्ड बाय बी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स। मलेशिया जा सिंधी पंहिंजे हिंदू एसोसिएशन सां गॾिजी धतुक शाह लालचंद रानाए जी अॻवानी में घुर कंदे के ईंदड़ 14 अप्रैल जो हिंदू नव वर्ष जे पर्व ते ॾिनी वञे मलेशिया में मोकल। ख़बर ते नज़र हुई असांजे सिंधियत जे शहदाई धतुक शाह रानाए जी। सिक्स्थ फटाफट को स्पॉन्सर्ड बाय मंगनानी एल्डर्स होम लोनावला। स्वामी लीलाशाह ट्रस्ट अहमदाबाद हर साल वांगुरु हिन साल भी 10 ऐं 12 दर्जे में वधीक परसेंटेज पाइण वारनि सिंधी ॿारनि खे लैपटॉप मोमेंटो सां गॾोगॾु धन राशि ॾेई कयो उत्साहित टाउन हॉल गांधीनगर में। हिन ख़बर ते नज़र हुई सिंधु दर्शन जे सिंधियत जे शहदाई ऐं चेयरमैन हीरानंद कृष्णानीअ जी।